नाज़रीन हेडलाइन वारी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध बलोचिस्तान जो आवाम महांगाई गैस लाइ तैयार थी वञे। सुई नौदरनि बाद सुई सदरनि गैस जा अघ वधाइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। SSCC पारां कयल दरख़्वास्त में गैस जा अघ 58 रुपया 42 पैसा फी MBATU वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हलंदड़ साल जे रेवेन्यू ज़रूरतनि लाइ ॾिनल दरख़्वास्तनि ते ॿुधणी 6 डिसंबर ॾियारे कराची में थींदी। सिंध बलोचिस्तान जो आवाम महांगाई गैस लाइ तैयार थी वञे। सुई नौदरनि बाद सुई सदरनि गैस जा अघ वधाइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। SSCC पारां कयल दरख़्वास्त में गैस जा अघ 58 रुपया 42 पैसा फी MBTU वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हलंदड़ साल जे रेवेन्यू ज़रूरतनि लाइ ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी 6 डिसंबर ॾियारे कराची में थींदी। सिंध बलोचिस्तान जो आवाम महांगी गैस लाइ तैयार थी वञे। सुई नौदरनि बाद सुई सदरनि गैस जा अघ वधाइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। SSCC पारां कयल दरख़्वास्त में गैस जा अघ 58 रुपया 42 पैसा फी MBTU वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। हलंदड़ साल जे रेवेन्यू ज़रूरतनि लाइ ॾिनल दरख़्वास्त ते ॿुधणी 6 डिसंबर ॾियारे कराची में थींदी। सिंध बलोचिस्तान जो आवाम महांगी गैस लाइ तैयार थी वञे। सुई नौदरनि बाद सुई सदरनि गैस जा अघ वधाइण जी दरख़्वास्त ॾेई छॾी आहे।